नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में खबर ॾींदा हलूं त हाँير सैकेंडरी स्कूल खां प्रेस क्लब ताईं पेटे अलफ मरकज़ी सॾ ते पेटे अलफ तालका भरयासिटी पारां उस्ताद तालको भरिया, सदर गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, निज़ाम पुहर, ज़ाहिद हुसैन खासकेली, मनवर जुमनानी, हसनैन अब्बासी ऐं NTS टेस्ट पास उस्तादन पारां एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते उस्तादन अॻुवाणी चयो त तइलीम खातो सिंध पारां कुझु ॾींहं अॻु लेटर जारी कयो, जंहिं में ॼाणायो वियो त साल 2001 खां 2014 ताईं भर्ती कयल उस्तादनि जी सालियानी इंक्रोचमेंट ख़त्म करण वारे फ़ैसिले खे तइलीम दुश्मन ऐं मनगढ़ंत करार ॾियूं था। इन्हनि चयो त उस्तादनि जूं इंक्रोचमेंट ख़त्म करे तइलीम खाते खे ॿिन्ही हथनि सां तबाह करण जी साज़िश कई पई वञे। इन्हनि मुतालबो कयो त उस्तादनि जी इंक्रीमेंट ख़त्म करण वारी जारी कयल नोटिस वापस वठी उस्तादनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।